ही माग जेको तव्हां पंहिंजी स्क्रीन ते ॾिसी रहिया आहियो उहो ज़िले टंडो अल्लाह यार जे अहिड़नि तारीख़ी मागनि मंझां आहे जेको तफ़सीली खोजना लाइ ख़फ़दगान ख़ाक जे इंतज़ार में आहे। हिन माग खे सैयद अल्लाहदाद शाह जे भेड़े जे नाले सां ॼातो सुञातो वञे थो। ही माग तैलके झंडो मरी जी देह नीलो फिरी में मौजूद आहे। हिन माग मुतालिक़ का बि तफ़सीली मालूमात मौजूद नाहे, पर रिवायतन मुताबिक़ ही माग कंहिं दौर में हिकु खुशहाल ॻोठ हो जेको मदद ख़ान पठान जे हमले सबबि तबाह थियो। हिन माग अंदर दाख़िल थियण सां वॾी एराज़ी में पखड़ियल कचिन ओॾकिन भितियुनि जा निशान, थाऊं, ठिकरनि जा टुकड़ा ॾिसी हिन माग खे आसानी सां सुञाणे सघिजे थो। हिन माग जी हिकु कुंड ते ॿ तुर्बतूं ठहियल आहिनि जेकी सैयद अल्लाहदाद शाह ऐं संदुसि भाउ सां मंसूब कयूं वञनि थियूं। चवनि था त सैयद अल्लाहदाद शाह बुखारी सैयद हो ऐं हिते जी ही पूरी एराज़ी संदुसि ज़ाती मिल्कियत हुई। क़दीम वक़्त में ही एराज़ी केतिरा एकड़ हुई हिन मुतालिक़ कुझु बि मालूम न थी सघियो आहे, पर मक़ामी माण्हुनि मुताबिक़ मौजूदा वक़्त में ही लॻभॻि 22 एकड़ आहे। मक़ामी माण्हुनि खे हिते थाऊं ठिकर जूं जंडियूं ऐं ॿियो सामान मिलंदो रहे थो। हिते पकिन सिरनि सां थियल ओसारी जा निशान नथा ॾिसजनि, बल्कि हर तरफ़ कचिन ओॾकिन भितियुनि जा आसार मिलनि था। मक़ामी माण्हुनि खे हिते फ़ेरोज़ शाही टामे जा सिक्का पिणु मिलिया आहिनि, जिन जे मुशाहिदे सां हिते जी क़दीम क़दामत जो अंदाज़ो लॻाए सघिजे थो। हिन माग जी ॿी कुंड ते पिणु हिकु तुर्बत मौजूद आहे जेका सैयद फज़ुल शाह जे नाले सां मंसूब कई वञे थी, पर हिन बुज़ुर्ग मुतालिक़ पिणु का बि मालूमात मौजूद नाहे।
ही माग ज़िले टंडो अल्लाह यार जे उन्हनि तारीख़ी मागनि मंझां आहे जिन ते का बि तफ़सीली तहक़ीक़ न थी सघी आहे। तारीख़ जे आलमनि खे गुज़ारिश थी कजे त हिन माग मुतालिक़ बि कलम खणनि ऐं तफ़सीली खोजना करे हिन माग जी क़दीम तारीख़ी अहमियत दुनिया अॻियां निर्वार कनि। हिते माना जेको शहर हो ही दरगाह जेकी ज़मीन 22 गड़े साईं अलादाद जी है। ॿियो को धणी साईं थिए कोन बनी हो। असां अची वेठा आहियूं हिते 2-3 साल खां को संभालूं करूं था। अची वञे केरु कोन थो हिते। बाक़ी गोड़ो को ज़ारती अचो वञे मुसाफ़िर जा उहो अची ज़ारत करे निकिरियो वञे बसि। बाक़ी बकाया केरु कोन अचे। यको खैसान जेको पियो मुल्क सॼे में उहो ठिकरियो थिए।